मुंहिंजे मरीज़ मेथी लॻल कूपीर निकियल आहे त ये किल जी पिची अची दिल वांद हाँ ये जो गिलास बूथ मेरा तो बूथ ची बाटे चढ़िया बिस्मिल्लाह चौथे बरो थो चढ़ई या जबान थी सड़ई केड़ो मुजो अंदर ठारो थई जो तोखे काशे बिस्मिल्लाह करे जा बेटो अने मुझे गाल बुध तू जो अंदरान अंदर ओ बड़कायवा कुदरत हमारे मुंह कोन बड़कायो थमा ए तो आरो जो अंदर आने में करे मां बर्फ जो कारखानो खोली दिता तने भी तो जो अंदर कोन ठरंदो मुजो नालो दादली आहे दादली माइटन जी वड्डी मां दादली हस पर तो निभागे सा शादी करे ये ढंकी थी हस वाकई बाबा अम्मा दादली हुई तो न कने धड़को करे छजवा अरे थोड़ा मेरे मुंडे नजर कर ॾिठी हाणे ॿुध मूंखे ॿुधाए त मां तोखे कंहिं बि एंगल सां कंहिं बि तरफ़ सां तोखे शहज़ादो लंघा थो मुंहिंजा नट बुल्ट फेराए सेराए मरोटे सरोटे कुदरत वारे पैदा कर जहिड़ो मां हींअर हा जवानीअ में बि अहिड़ो ई कारो हो हाणे जेकॾहिं न माणे दादुली माइटनि जी दादुली हुजे हा त मूंखे ॼण हा मूं जहिड़ो मुड़ुस ॼण सां जंहिंजो निट बुल्ट बि सिधो कोन्हे बाबा इहो तो बुधा ता हिक बे के गोले कीअं वतो ऐं तव्हां ॿिन्हिनि जो परणो कीअं थियो मूंखे त ॻाल्हि सम्झ में नथी अचे छोरा माणे ऐं मुंहिंजो फ़लसफ़ो ॿुधाए फ़लसफ़ो इहो आहे त मां उस निभागो तरण मूंखे का माई मिले कान पई ऐं हीअ माहे तरण निभागी ताखर न 13 ताली हिनखे केरु वठे कोन पियो ओहो बाबा कुदरत वारे ने काज़ई बदक जो जोड़ो अची बाग में मिलायो अल्लाह अल्लाह ख़ैर सलाह बाबा हाणे उबत कंदई जो तहां जी दिल चांदी निभागे बंदूक हणी मारे छॾियुसि अम्मा पर कुछ ॻाल्हियूं बाबा जी दिल सां लॻनि पयूं अदी बाबा जूं सोराना ॻाल्हियूं सही आहिनि अंधी मिली कारे के भाई थाणे ते चाकर खान वरी ईंदो पर हिन चक्कर अॻे खां वधीक पंहिंजा होश वियाई ऐं मां चाहियां त हुन जे अचण खां अॻु असांजी तयारी हर लिहाज़ खां तयार हुजे अदा जेकॾहिं एतिरो ई ख़तरो आहे त असां हितां ॿार कढी कंहिं महफ़ूज़ जाइ ते पहुचाए सोट शामिर सच पियो चए जेकॾहिं हिन चक्कर चाकर होश विञाए पातो ऐं पुलिस साण करे ईंदो त पोइ असां सभु गिरफ़्तार थींदासीं जेकर चाकर असांखे पुलिस जे हवाले कयो न त जाबिर अहिड़ो शैतान आहे जेको असांजे नगनि खे सरे आम बदनाम कंदो अलाह सड़ाइक अलाह कंदो त अहिड़ो ॿी ही नेक अदा सां वल इहो इत्तेफ़ाक़ बि थी सघे थो पोइ छो न असां इहो अॻु में क़दम खणी छॾियूं शबरे जेकॾहिं असां ॿार कढिया न त इहा ख़बर चाकरखान खे पइजी वेंदी ऐं पोइ त चाकरखान जो शकू पक में तब्दील थी वेंदो ऐं पोइ त हुनजे क्रोध खे मोड़ियणु ॾाढो ॾुखियो थींदो बसि दुआ कयो त रावल खान बची वञे पर लॻे नथो उनजो बचणु मुहाल आहे हा सट रावल खान खे हितां सीरियस हालत में शहर खणाए विया आहिनि ऐं जेको बि शहर खणाए वेंदा आहिनि उनजो सिर्फ़ु लाश ईंदो आहे सोट इधर सवन मां को हिकु बची बि वञे ख़ुदा कंदो त इहो सवन में जेको हिकु आहे सो रावल खान ई हूंदो जेको असांजी बेगुनाही जो सबूत ॾियो बाक़ी मालिक साईं महिरबान आहे उहो असां सां कॾहिं बि नाइंसाफ़ी थियणु न ॾींदो कॾहिं बि तोखे मां एतिरो परेशान ॾिठो आहे हसीना बेगम जहिड़ी दिलेर औरत
एॾी परेशान छा ॻाल्हि आहे? जाबिर मूंखे पंहिंजे मौत खां वधीक पंहिंजी बदनामीअ जो ख़ौफ़ आहे। सालनि खां वठी मूं चाकर ख़ान जी दिलि खटण जी कोशिशि कई, जॾहिं त चाकर ख़ान मूंखे माउ जो दर्जो ॾिनो। पुट चाकर, तो लाइ चाहे बाबा। सलाम अमा साहब। अमा साहब जॾहिं घर में जीजी मौजूद आहे त पोइ तव्हांखे तकलीफ़ करण जी कहिड़ी ज़रूरत आहे? बच्चा, मां जॾहिं बि तुंहिंजो को कमु कंदी आहियां न त वॾो फ़ख़ुरु महसूसु कंदी आहियां बच्चा। अमा साहब जेकॾहिं तव्हां मुंहिंजे लाइ कमु करणु चाहियो थियो त पोइ मूंखे दुआ कंदी कयो ऐं अलाह साईं खां पंहिंजे लाइ ॾिघी ॼमाइण कंदी कयो ताकी अलाह साईं तव्हांजो सायो असांजे सिरनि मथां हमेशह आबाद रखे। हसीना बेगम सचपुच में चाकर खान ला तुंहिंजी दिलि में ममता जागी पई आहे छा? मुंहिंजो ज़मीर मूंखे मलामत थो करे। जॾहिं असांजो राज़ खुली चाकर ख़ान जे साम्हूं आयो त छा हो मूंखे पंहिंजी माउ मञी थो त छा मां हिन सां नज़रूं मिलाए सघंदसि? इन जे करे जाबिर मूं फ़ैसिलो करे छॾियो आहे त चाकर जे अचण खां पहिरियां मां ख़ुदकुश करे छॾींदसि। छोटो मूंखे सम्झ में नथो अचे आख़िर अदा चाहे छा थो? असां ॿिन्ही खे उबतो टंगराइण थो चाहे। मां तोखे अॼु ॿुधाए छॾियां कासिम, जेसीं ताईं सौट जाबिर पंहिंजी बदनामी नथो कराए न तेसीं ताईं हू कॾहिं बि कोन मुड़ंदो। मूंखे सम्झ में नथो अचे दादा साईं माई में ॾिठो छा आहे? माल ऐं मिल्कियत ॾिठो अथई। कासिम तूं छा थो सम्झी? ही सौट जेको शहर में वञी अयाशू थो करे, लिक ऐं छप में जेके प्लाट थो वठे, तूं छा थो सम्झी त इहे सभु कुझु कमदारी मां थो वठे? न, बिल्कुलु न। इहे सभु कुझु इन हसीना बेगम मां थो कढे। त पोइ तूं छा थो सम्झी त पोइ हसीना बेगम खे इहो आसानी सां छॾींदो? कॾहिं बि कोन छॾींदुसि। तुंहिंजी ॻाल्हि सही आहे मैडम, जे तो पंहिंजो पाण खे मारियो पोइ त मां कंगाल बणिजी वेंदुसि। कंगाल? कंगाल जो मक़सदु? मुंहिंजी जान जिंद सभु कुझु तूं आहीं। जॾहिं तूं ई न रहंदीअं त लाज़मी मां कंगाल बणिजी वेंदुसि, चरियो थींदुसि, भितियुनि खे टकर हणंदुसि। मूंखे रुॻो इहो ॿुधाए जाबिर, इन राज़ जी ज़ाहिर थियण खां पोइ छा मुंहिंजे लाइ का जीअण जी वाट रहंदी? जे कराची में रावल खान सां गॾु चाकर खान जो बि हिते लाश पुॼे त पोइ छा थी सम्झी? हाँ? इहो नामुमकिन आहे। तूं छा थो सम्झी? जेकॾहिं ईअं थियो बि त पुलिस जा हथ रुॻो तव्हां में ई न मुंहिंजी किचीअ में बि हूंदा, सम्झे थो न? दुनिया खे ख़बर आहे त सांवल ऐं चाकर खान जो पाण में अणबण आहे। जे वाट ते या रस्ते ते चाकर खान मरिजी पियो न त पोइ इहो सिधो ॻोठ वारा इंसान सांवल खान ते हणंदा। छा तूं ईअं करे सघी थो जाबिर? मां ईअं ई करण वारो आहियां, पर तूं सिर्फ़ु पंहिंजे इन फिरल ऐं वागू भाउ खे रोक। निभागो जिथे मिले थो मुंहिंजी गिचीअ में पइजी थो। ठीकु, मां सुबुह जो अदा खे घुराए हुनखे सम्झाए छॾींदसि। तो रुॻो चाकर ख़ान ते नज़र रख, जीअं उहो वापसि ज़िंदा न मोटणु घुरिजे। तूं रुॻो मुंहिंजे मथां भरोसो कर, इहो चाकर खान झरकी घाटे जो महिमान। पूरी पक आहे इहो जेको रावल खान खे ज़हर मिलियो आहे न, किथे न किथे तुंहिंजी शैतांगी ज़रूर आहे। मोर हूंदा बड़े तारा गोल तारा
माना तो तोरू देखे उबतो टंगराइण जो पूरो पूरो प्लान ठाराए छॾियो। वाह अमड़ वाह, मां हुजे त तो जड़ी हुजे, सॼे ॻोठ खे ख़बर आहे त रावल खे ज़हरो सावल वारनि ॾिनो आहे, ऐं तूं सॼी फिल्म जे बाबे जे विच में हुजे। वाह नी ठही पुट मां ग़लति कोन थी चवां, इहा अॻे पे ॻाल्हि ज़रूर ज़ाहिर थींदी। अम्मा भला बाबा जी कहिड़ी दुश्मनी आहे रेस रावल खान सां जो उनखे ज़हर ॾींदो? बाड़ी वाह ठही थी हे तो आरोपी डूंगर खान जी सॼी मिल्कियत ते नांग थी वेहण थो चाहे। ओ मां मुंहिंजी मिठड़ी अम्मा, पहिरीं ॻाल्हि त बाबा ईअं कंदो कोन, जेकॾहिं हिन मिल्कियत जो सोचे थो पोइ त असां लाइ थो सोचे न। हे जेको मिले थो न, शुक्र कयो गंज थो मिले, उन ते गुज़ारो थी थो वञे। अञा बि जेकॾहिं होल कंदो न, चकर खान खे ख़बर पए न चिको खाधल था न, उहो बि पेट मां कढी वठंदो। अम्मा तुझो ही गुल पुट शेर आहे शेर, ऐं पोइ तूं छो थी परेशान थी असांजे मुंदे? आईने में शिकिल वेठी अथई, हां न गुल ही न शेर ही, बांदर पैदा करे फाफिया जी। ए छा ये तो मां है पुट खे ईअं चवंदी आहे? ॾिसो बा ॾिसो अम्मा छा थी चवे। अरे धूड़ विझ माणे जे मुंह में। बाबा तूं हिन जी ॻाल्हियुनि ते कंहिं बि क़िस्म जो गौर न कर, न को हिन खे लिपटी कर। तूं त बाबा जो गुलशेर पुट ई न, गुलशेर। ओ बाबा गुल खे पासे ते रख, हिन पुट खे शेर चवंदो कर शेर। ख़बर पई अम्मा खे त शेर पुट आहे। अरे अब्बा मूंखे छा, पर सॼे ॻोठ खे ख़बर आहे त तूं खड़ियल जो पुट आहीं। ॿुधा उन्हे में का खूबी कोने का, त तो में कहिड़ी खूबी हूंदी? अरे रे तव्हां न मूंखे ॿई ॼणा चवंदा हो त हरू भरू मां जे मथां तूं छितो थो थी, अञा छितो न थिया। बाबा सॼी उमिरि हिन वाछिर मूंखे ॾंभ ॾिना, हिन ॾंभ अञा छितो न थिया। भला मां जहिड़ो पायां, कीअं पायां, छा पायां, घटि में घटि मुंहिंजी तारीफ़ त करे न। बाबा साईं तव्हां ॿाहिरि निकितल हो, बंगलो अकेलो ख़ाली हो। मां इन जे करे पाण सां गॾु पंहिंजे भाउ कासिम खे वठी आयुसि, छो जो अॼुकल्ह तव्हांजी दुश्मनी वधी वई आहे। को दुश्मन अची तव्हांखे कुते वारो चक न हणे। बाबर फ़िलहाल तव्हांजी भलाई इन में आहे कि तव्हां हितां टरी वञो, इन में ई तव्हांजी बहितरी आहे। बाबा साईं हो नंढे रेस जा हाल वाल कोन, हाणे हुनजी तबियत कीअं आहे? सुठो मां घर थो हलां, तूं गाॾी काहे उतां थिया। ठीकु आहे तूं शुक्र कर जो तूं बंगले खां ॿाहिरि निकिरी आहे। जेकॾहिं तूं बंगले जे अंदरि हुजी हा न, ऐं चकर खान तोखे ॾिसी वठे हा न, तुंहिंजो क़ैद उते ई ठाहे, पर तुंहिंजा पीर ज़ोर आहिनि जो तुंहिंजी भलाई थी वई। अदा मूंखे इहो अंदेशो ई कोन्हे चाकर खान राति वापसी कंदो। अदा हिन में तूं छा थो सम्झी? किथे हिन चाकर खान जो शक असांजे मथां त नाहे? शक जी त मूंखे ख़बर नाहे त कंहिं ते अथसि, बाक़ी चाकर खान खे इंतकाम जी वॾी पाह आहे, इन जे करे वापसि आयो थी। तो इन मां अंदाज़ो लॻा ख़्वाब जो कराची में ज़िंदगी मौत जी कशमाकश में कटे उन खे छॾे हेॾे रुख कयो अथई। तूं छा थो सम्झी? मां चाकर खान जी अॼु अखि करड़ी ॾिठी थो माए। अदा कासिम
इंतकाम जी बाह हुनखे अंदर में वॾी अथई, पर हुनखे को पको सबूत न आहे। ऐं ॿुध, अवारो न थी जाए, चाकर खान जो वध में वध ख्याल रखजांइ। अमा साइड तव्हांजा जागो पिया? हाँ बच्चा, वहाँ जागा पई। मुझो बच्चो रावल जिंदगी जी जंग विड़े पियो। मूंखे कीअं ईंदी बच्चा? जी साईं। गुलनार, बच्चे चाकर जे लाइ बि चांहि ठाहे। जेकॾहिं मानी खाए थो त बि उहा तयारु कर। ना मां छा चांहि जी तकलीफ़ न कयो। चांहि तयार आहे, खणी अचां? न बच्चा चाकर, मूंखे हिकु ॻाल्हि त ॿुधाए। डॉक्टर पुट रावल जे लाइ का उमेद जा आसरो त ॾिनो आहे न? अदा न बची सघे। जेकॾहिं बची वञे हा त मूं में अदा जे दुश्मन खे माफ़ करण जी साहिब अची वञे। ईअं करे तय आहे त अदा न बची सघंदा। ऐं मां हुननि जे दुश्मननि खे ज़िंदा कीअं थो मथे ॾिसी सघां। इन्हे करे मां वठी आयो। छो त अदा होॾां मौत जे बिस्तरे ते तड़पे पियो। मां हुन जे दुश्मननि खे अज़ियतनाक मौत ॾियण थो चाहियां, जी हू बि मौत जो भयानक रूप ॾिसी सघे। जी 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 जी, सदको वञे, हुकुम कयो सर। जी जी, मूं वटि को छा अचे? जंहिं महिल अदा जी तबियत ख़राब थी तो कुझु ॾिठो या उन वक़्तु तूं निंड में हुई? इहो मां छा थी ॿुधाए सघां साईं? सामल मूंखे अञा हीअ ख़ौफ़ वारी ज़िंदगी असांजी केतिरे ताईं जीअणी पवंदी? चाची जहिड़े तरीक़े सां तव्हां दिलेरी जो मुज़ाहिरो कयो आहे, तव्हांखे ईअं ई दिलर थी रहणो आहे। छो त घर जूं औरतूं ई हूंदियूं आहिनि जेके मर्दनि खे हिमत बि ॾींदियूं आहिनि ऐं उन्हनि जो मान बि वधाईंदियूं आहिनि। असां त पंहिंजी दिलि ते पथर रखी छॾियो पुट, पर हाणे वधीक असां में साप नाहे जो वधीक ॾुख सूर सहूं। मालिक साईं ख़ैर कयो, पर जेकॾहिं तव्हांखे कुझु थी पवे हा त पोइ असांजो केरु हो? भाई असां बेकसूर आहियूं, मालिक इंसाफ़ ज़रूरु कंदो। जे चाकर खान जा कन भरण वारा थोरा हुजनि न त असीं बेगुनाह साबित थी सघूं था। भाई चाकर खान ॿार न आहे, कूड़ ऐं सत्य जी परख रखे थो। तव्हां रुॻो हिमत रखो, बाक़ी असां हिननि खे मुंहुं ॾेई वठंदासीं। अचे था क़ासिम, अॻ ई ॾाढी देरि थी वई आहे। काॾे था वञो? रेस चाकर खान शहर खां ॻोठ अची वियो आहे। हुनखे मुंहिंजी ज़रूरत हूंदी, उतां किथे पिया वञी। घर में मां अकेली हूंदी आहियां, ॿाहिरियों कमु करण लाइ बि केरु नाहे हूंदो। अधे क़ासिम खे ॿाहिरि थोरो कमु सम्झायां थो, वरी घर इन ई पेरनि ते अची वेंदी। मलू करे 10 ॾियां पिया कंदी आहियां, पर उहा पारस खे हिते नाहे छॾींदी। हाणे मूंखां हिन घर जो कमु नथो थिए, कीअं बि करे क़ासिम जी शादी करा ऐं पारस खे हिते वठी आ। मुनासिब वक़्तु ॾिसी अधे क़ासिम जी शादी कराईंदुसि, पोइ भाॼाई पारस अची वई त हथु वठाए वञंदी। पोइ वेठे तूं खाजाए, हाणे थोरी हल्की, पोइ अञा घणी सघी थी वञे, उथण वेहण खां हलाक थी वञजांइ। हलूं था? हलंदा। हा जी अदा ॻाल्हि कयो। इहे कमला कनाईंदा हूंदई, बीठा हूंदा। मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुध। जी अदा। तूं ॻोठ खां ॿाहिरि न वञजांइ। ख़ुदा कंदो त मां चाकर खान खे गुमराह करण में कामयाबु थींदुसि। तूं कंहिं बि ॻाल्हि जो टेंशन न वठि। मां रेस चाकर खान खे वड़ वकर ॾेई राज़ी करे वेंदोसांसि। जीअं असांजो राज़ खुली बि पए थो न, मुंहिंजे कननि ताईं इहा ॻाल्हि पहुती त मां तोखे फ़ोन करे छॾींदुसि। पोइ भाॼाई खे वठी मामा हंधि वञजांइ। अदा मां तोखे मुसीबत में अकेलो छॾे, हितां कॾहिं बि केॾे कोन वेंदुसि।
मां हर मुसीबत के मुंहुं ॾियण जी सघ रखां थो, पर ॿुध, इहा ॻाल्हि सोट वारनि ते न पहुते। उहो त आहे अदा, पर हमरा आज सिंग नथी बीहाई, असुल छेड़ाट अथनि छेड़ाट, केड़ी महिल हेठि त केड़ी महिल मथे। अरे जॾहिं ख़तरनाक कम बि असां कयो आहे। अदा मूंखे त ॻाल्हि सम्झ में नथी अचे, जेकॾहिं इहा ॻाल्हि खुली त न असां बचंदासीं न जाबर वारा। पोइ तोखे हिन ॻाल्हि जो ख़ौफ़ नथो थिए? अरे ख़ौफ़ थींदो आहे, छो न थींदो ख़ौफ़? अरे जॾहिं आकाश जहिड़ो पीउ ऐं असांजी पुफी ॾाइण जॾहिं चाकर खाने सां ॿई मुंहुं ॾेई था वञनि त ज़ाहिर आहे असां उन्हनि जी रफ़्त आहियूं। अरे पोइ छाजे लाइ ख़ौफ़ कंदासीं? हाणे तूं छॾी न ॻाल्हियुनि खे, अचु था हलूं। अरे वाह दा। बाबा साईं ना ख़ैर हुजे। उमेद त नंढे सां न बि ख़ैर हूंदो। मालिक भलाई कंदो। बाबा साईं, जे तव्हां हिते आहियो त नंढे रावल बाबा वटि केरु आहे? जावेर तूं छा थो सोची त मूं वटि माण्हुनि जी खोट आहे? मूं वटि अहिड़ा त हॾ ॾोखी हमदर्द सचा दोस्त आहिनि जेके मुंहिंजे हिकु सॾ ते पंहिंजो सिर बि क़ुर्बान करण जे लाइ तयारु थींदा। अदा वटि उहे आहिनि। मां हिते जा मसइला हल करणु थो चाहियां। जावर मां चाहियां थो त अदा जे सेहतमंद थी घर वापसि मोटण खां पहिरियां मां उन जे दुश्मननि खे उन्हनि जे कैफ़रे किरदार ताईं पहुचायां। बाबा साईं, लॻे थो त तव्हांजो रुख सांवलान जे तरफ़ आहे। सांवल तमामु ॾिंगो माण्हू, इजाज़त हुजे त असांखे बि वठी हलो। तव्हां उताक संभालियो, मां उन्हनि खे संभाले वठंदुसि। हाँ सोट, जाबर वारा पाणे उतार संभालना, पाण हल हलूं। सोट थोरो घणो न, पर 12 मां चाकर खान खे शक पहुची वियो अथई। हिन जे करे त तोखे हिन मसइले खे ॿाहिरि कढी छॾियो। सोट, शक जी गुंजाइश रखंदो सां सीख। ॾिठमि त 12 बि मूं ते शक चुसि, अहिड़ी तुबण में उछलाए छॾींदुसि। ॼण ॼाओ ई कोन, तूं मूंखे सुञाणे कोन त मां बि जाबर खान आहियां, जंहिंखे अख ॾेखारिया उन खां ज़िंदगी खसिया। अदी 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 लहिया हेठि अचियो तो जोड़ी काप भा लहिया। भली आए अदा, भली आए। बिस्मिल्लाह कयां, बिस्मिल्लाह। मां पंहिंजे भाउ खे अदी मां त चवां थो त महिरबानी करे सुस्ती छॾे, चुस्ती पकड़, चुस्ती कमाल जी करी। अञा ताईं तूं ने खतरे जी घंटीअ खे पंहिंजे ॻिचीअ में लटकायो वेठी आहीं। महिल सां हिन घंटीअ मां जान छॾा। मां त सलाह थो ॾियां त महिरबानी करे का वॾी खॾ कोठाए हिन घंटीअ खे दफ़न करीसि, दफ़न। लेकिन कंहिं महिल घंटी वॻी असां सभिनी जूं क़बरूं खोटिजी वेंदियूं, असीं सभु क़बरुनि में दफ़न थी वेंदासीं, दफ़न थी वेंदासीं। कढ घंटी पंहिंजी ॻिचीअ मां। तूं गणती न कर अदा। हिन मैडम मां ॼणक बि ॿाहिरि न वेंदी। जेकॾहिं हिन मैडम मुंहिंजो थोरो बि वात खोलियो न त हिन सां गॾु
हिन जो पुट बि मारिजी वेंदो सम्झाई हल त अंदरि हल न कमरे में तोसां वेही कुझु ॻाल्हि करणी आहे उथी अदा उथी अॻियां थी मुआ रूंडा कब्र जी ॻाल्हि तो करी मां बि तोसां अहिड़ो हशर कंदुसि न कि तोखे पाण बि कब्र नसीब न थींदी। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।